में आहे सच्ची मौज अंदर में आहे, सच्ची मौज अंदर में आहे, सच्ची मौज अंदर में आहे। जिसे मोह मढ़िया को पाए, 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 सच्ची मौज अंदर में आहे। मानिका सच्ची मौज अंदर में आहे। जिन पाण में पाती जाती, जिन पाण में जाती पाती, जिन पाण में पाती जाती, जिन पाण में पाती जाती, तिन अलख
प्रेम सां चओ श्री राम। श्री राम। सतनाम साखी सतनाम साखी। सतनाम साखी सतनाम साखी। सतनाम साखी। सतनाम साखी। परम आदरणीय सतगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजनीय योग असांजा पूजनीय योग संत जन गुणी जन ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साध संगत प्रेम सां चओ श्री राम। श्री राम। जेका मौज असां ॿाहिरि ॻोल्हियूं था उहा ॿाहिरि कोन्हे। उहा मौज नालो मौज आहे पर उन मौज जो नालो भॻवान बि आहे। परमात्मा मिलियो माना असांखे सुख मिलियो आनंद मिलियो सत मिलियो चित्त मिलियो आनंद मिलियो आनंद घन मिलियो प्रेम सां चओ श्री राम। को परमात्मा अंदर है काहे रीबन खोजन जाई सर्वव्यापी सदा अलेप आहे कंहिंसां लॻलाॻापो उन जो आहे कोन अलेप आहे निर्लेप आहे पर आहे किथे तोसां गॾु आहे तो ही संग समाई पोइ मध जैसे बास बसत है गुलाब जे गुल जे अंदरि या कहिड़े बि गुल जे अंदरि कीअं ख़ुशबू रहंदी आहे मुकुर माहे जैसे छाई आरसी जे साम्हूं पियो तव्हांजो फोटो ईंदो या वरी जेको एंगल रखंदा उहो तव्हांखे ॾिसण में ईंदो आरसी साम्हूं रखबी आहे कार वारे ड्राइवर खे आरसी साम्हूं हूंदी आहे पर ॾिसण में उनखे वरी पुठियां जेको छा पियो थिए उहो सभु ईंदो आहे जेका गाॾी ईंदी हुजे छो एंगल उहो रखियलु आहे। परमात्मा जो एंगल हर हिकु दिलि ते आहे तव्हांजे दिलि ते बि परमात्मा जो एंगल आहे मुंहिंजो न आहे ॿिए कंहिं बि दुनिया जे पदार्थ जो एंगल कान्हे। एंगल सम्झो था निशानो जेको सेट थियलु आहे उहो हर कंहिंजे दिलि में परमात्मा जो निशानो रखियलु आहे। कबीर साहिबु लिखियो त मां मुंहिंजो मन शुद्ध थी वियो त हाणे पथर ठिकरी कांकड़ कांकड़ियो नंढो इहे सभु मूंखे आरसी थी पिया हाणे जिते मां ॾिसां थो उते उहो केरु थो नज़र अचे परमात्मा थो नज़र अचे छाकाणि एंगल उनजो असांजो न आहे। मुकुर माहे जैसे छाई जीअं आरसीअ जे अंदरि उहो पंहिंजो प्रतिबिंब चओ अकस चओ परछाई चओ पाछूलो चओ पंहिंजो फोटू चओ ॾिसण में अचे थो तैसे ही हरि बसे निरंतर सदा ई रहंदो आहे। आरसीअ में कहिड़ो फोटो हूंदो आहे सभई फोटो हूंदा आहिनि हमेशह हूंदा आहिनि पर जेको एंगल रखो सो ईंदो जेको एंगल ते न आहे सो न ईंदो जेको ॾिसंदो उनखे ॾिसण में ईंदो जेको न ॾिसण में ईंदो उनखे न ॾिसण में ईंदो। तैसे ही हरि बसे निरंतर घटि ई खोजो भाई पंहिंजे घर में पंहिंजे अंदरि उन परमात्मा खे ॾिसो जिन पाण में झाती पाती जंहिं पंहिंजे अंदरि लियो पातो पंहिंजे अंदर में ॾिठो तिन अलख कयो इस्बाती अलख जेको कंहिंखे लख में ई न अचे कंहिंजे ॼाण में ई न अचे अगम आहे अपार आहे जंहिंजो कोई पार न पाए सघे जिते केरु पहुची न सघे अहिड़ो परमात्मा उहो कंहिं न घट जे अंदरि झाती पंहिंजे दिलि में पाती उनखे उते नज़र अची वियो प्रेम सां चओ श्री राम। पर तंहिं रम्ज़ में रूह रिलाए पंहिंजे रूह खे पंहिंजे दिलि खे उन रम्ज़ में मिलाईंदो त ई उनखे नज़र ईंदो जेकर ख़्यालु तव्हांजो असांजो आहे ॿिए पासे सम्झो मां का शइ ॻोल्हियां पियो छा चयमि ऐं काई शइ ॻोल्हियां पियो शइ ईअं साम्हूं पई आहे पर मुंहिंजो ख़्यालु ॿिए पासे आहे शइ नज़र ईंदी या न ईंदी ख़्यालु ॿिए पासे आहे ख़्यालु जेकर हिन सां मिलाइबो त ई ईंदी। हिकिड़ो भाई ॻोल्हे पियो कलाक खां ॻोल्हे पियो पर हुनखे ॻाल्हि विसरी वई त हुन खां पाड़े वारे मैं 1 घंटे से ढूंढ रहा हूँ क्या ढूंढ रहा हूँ ऐं कलाक खां ॾिसां पियो ॻोल्हियां पियो छा पियो ॻोल्हियां ऐं कलाक खां ॻोल्ही पियो ॿियो कमु ई कोन्हे तंहिंखां पोइ बि ख़बर कोन अथई छा पियो ॻोल्हियां त हुन असांजे हूंदो प्रेमी सची ॻाल्हि आहे हुन डॉक्टर खां वई चई दादाजी आप चश्मा ढूंढ रहे थे चई हाँ मैं भूल गया कमाल आहे चश्मो पियो ॻोल्हे कलाक खां ॻोल्हे पियो मिले न पियो भुलिजी वियो छा पियो ॻोल्हियां। असां बि दुनिया में ॻोल्हियूं पिया छा पिया ॻोल्हियूं भुलिजी आहियूं मां त कॾहिं कंहिंजी ॻाल्हि नथो ॿुधायां तव्हांजी ॻाल्हि आहे हर कंहिंजे ख़ुदि जी ॻाल्हि आहे पंहिंजे पाण जी ॻाल्हि आहे ॻोल्हियो पिया छा पिया ॻोल्हियो ॻोल्हणो भॻवान खे आहे ॻोल्हणो पंहिंजे पाण खे आहे छाकाणि उहो परमात्मा तव्हां खां कोई जुदा न आहे
पंहिंजे पाण खे ॻोल्हणो आहे, पर पाण खे कोन था ॻोल्हियूं, भॻवान खे कोन था ॻोल्हियूं, दुनिया में सुख ॻोल्हियूं था, सुख खे कोन था ॻोल्हियूं, शयूं पिया ॻोल्हियूं, पदार्थ पिया ॻोल्हियूं। भाई पुत्र मिले, स्त्री मिले, धन मिले, माल मिले, मकान मिले, ज़मीन मिले, जायदाद मिले, अड़े हड़ई तोखे मिले पर सुख न मिले त छा? ॻोल्ही पियो सुख खे छॾे पदार्थ पियो ॻोल्ही। सुख रूप परमात्मा आहे, ॻोल्हणो उन खे आहे, उन खे न ॻोल्हे करे, सुख खे न ॻोल्हे करे मुर्गो ई टी शइ पदार्थ पियो ॻोल्ही। वरी परमात्मा खे बि न ॻोल्हणो आहे, सुख खे बि न ॻोल्हणो आहे, पंहिंजे पाण खे सम्झणो आहे, पंहिंजे पाण खे ॻोल्हणो, छाकाणि उहो सुख रूप अखंड चेतन है तू बुला शाह पुकारंदे वेद चारे, चारई वेद चवनि था तो सुख रूप परमात्मा सच्चिदानंद घन तूं ई आहीं, पर पाण खे नथा ॻोल्हियो। उन स्वरूप जेको असुल आहे परमात्मा, उनखे नथा ॻोल्हियो। उन खां पोइ जेके सुख खपे, शांती खपे, सुख खे शांतीअ खे विकिणी करे ऐं पदार्थ पिया ॻोल्हियूं। इन करे असांखे तकलीफ़ थी पई आहे। प्रेम सां चओ श्री राम। करे तन मन धो जो कुर्बानी, जेको तन खे मन खे कुर्बान करे पसे पिर जी सो पेशानी, उहो पंहिंजे पिर खे ॾिसंदो, उनजो तेज ॾिसंदो। हिते कायर जो कमु न आहे, कायर माण्हुनि जो कमु न आहे, छाकाणि त वेद में लिखियो आहे नायम आत्मा बलहीने न लभ्य। कोई कमज़ोर माण्हू हुजे उहो आत्मा खे ॻोल्हणु चाहे, कीअं ॻोल्हंदो? त अटकी वेंदो, रोटी न खाईंदुमि त कमु कीअं हलंदो? अरे रोटी न खाईंदे त तुंहिंजो कमु हली वेंदो, भॻवानु न मिलियो त तुंहिंजो जनमु सॼो अजायो वेंदो। पदार्थ और सब पाए हरी न पाया तो क्या होया, किए कर तू त पशुअन के मनुष्य होया तो क्या होया। जीवन में जेका शइ खपे उन शइ खे ई भुलिजी आहियूं। प्रेम सां चओ श्री राम। पर इहो मिलंदो कंहिं हिते बेसर जो थी ईंदो, जेको सिर पंहिंजो अभिमान लाहे ईंदो सो मस्त मौज में थींदो। मौज अंदर में आहे पर अभिमान वारे खे न मिलंदी। अभिमान मथे निहारींदो आहे, अंदर में निहारींदो ई न आहे, उते नज़र न ईंदी। आरसीअ में ॾिसबो ई न त पंहिंजो होॾो नज़र न ईंदो, हीअं मथे पियो निहारींदो, हेॾां पियो निहारींदो, होॾां पियो निहारींदो। अभिमान वारो हमेशह उन अखियूं कापार में हूंदियूं आहिनि। मां ईअं चयो हिकु दफ़े अखियूं कापार में, तॾहिं मुंहिंजी माउ हूंदी, उहा पोइ मूंखां भई पुछे अखियूं कापार में कंहिंजियूं थींदियूं आहिनि? तव्हां ॿुधायो कंहिंजियूं थींदियूं आहिनि? विछूअ जूं थींदियूं आहिनि। विछूं आहियूं? अभिमानी माण्हू विछूअ जहिड़ो हूंदो आहे, मथे कापार में निहारींदो, हेठि निहारींदो कोन, साम्हूं छा आहे उहो नज़र ई न ईंदो अथसि। शिकार बि पंहिंजो नज़र न ईंदो अथसि, आसमान में मथे पियो निहारींदो आहे। हिते बेसर थी हितो ईंदो सो मस्तु मौज में थींदो, सो सभु लोक लॼाऊं लाहे, दुनिया जो लॼाऊं लाहे करे कहे टेऊं थिया मतवाला। कई हिते मतवाला थिया, पी मौज बहर जा प्याला, पर कीअं? तन मन जो भास भुलाए। जंहिं तन जो मन जो भास भुलाए, मन जे फुरन खे छॾे ॾिनो, शरीर जे पासे ख़्यालु न कयो ऐं उन परमात्मा जे पासे ख़्यालु कयो, उनखे जीवन में आनंद मिलियो आहे। उहो परमात्मा असांजे अंदर में आहे। 174 कढो। थोराम अंदर में वसे वसे, थोराम अंदर में वसे वसे, थोराम अंदर में वसे वसे, थोराम अंदर में वसे वसे। कोई प्रेमी तंहिंखे पसे पसे, कोई प्रेमी तंहिंखे पसे पसे, कोई प्रेमी तंहिंखे प्रेमी, कोई प्रेमी तंहिंखे प्रेमी तंहिंखे कोई प्रेमी तंहिंखे पसे पसे, कोई जेहर दे मी हरिया है, सब जेहर दे में हरिया है, सब जेहर दे में हरिया है, सब जेहर दे में हरिया है। मोंड से ना झाती पाए, मोंड
गाए संतन संग में हरि गुण गाए हर जन हृदय राम रिझाए हरि जन हृदय राम रिझाए हरि जन हृदय राम रिझाए हरि जन हृदय राम रिझाए ओ मोह फासना मोह फासना मोह फासना फसे फसे सो मोहपासना 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 फसे फसे रो राम नाम अंदर में वसे वसे ओ राम अंदर में वसे वसे तो राम अंदर में वसे वसे तो राम अंदर में वसे बसे कोई प्रेमी तैके पसे पसे कोई प्रेमी तैके बसे बसे कोई प्रेमी तैके पसे पसे कोई प्रेमी तैके बसे बसे तो राम राम अंदर में वसे वसे ओ राम अंदर में बसे बसे भगवान सभिनी हंधि आहे पर जेको मूर्ख माण्हू आहे उहो उन परमात्मा ॾे निहारींदो ई कोन त ॾिसंदो किथां छो न निहारींदो आहे विषयूं आहिनि विकार उनजी मत खे उन्हनि खसे वरितो आहे उहो मोह ममता में फासी पवंदो आहे पर मोह ममता में केरु न फासे कोई आहे तरीक़ो चई हा जेको संतनि महात्माउनि जे संग में न गुणगान कंदो आहे भॻवान जो नाम जपींदो आहे उनखे मोह ममता वेझो ई न ईंदा आहिनि दुनिया में कोई तरीक़ो कोन्हे मोह ममता खां बचण जे लाइ वॾी फासी आहे मोह महा फासी अजर कॾहिं ख़तमु थी न कटे न आन उपाय कोई दुनिया में तरीक़ो कोन्हे माण्हू मोह खे कटे सघे पर जो निज सत्संगत करत जेको सदाईं सत्संग करे थो सहज मुक्त हो जाए उनखे वरी मोह पासी नज़र बि न ईंदी आहे ॾिसूं मूंखां बि तिखो प्रेम सां भॻवान जो कीर्तन करिणो कंहिंजी बि ज़बान हाणे चवां घणो न थोरे में श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव बोलो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव
ममता खां आज़ाद थिए ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे, पर हीअ भॻवान जो नाम आहे, इहो पार थी वेंदो आहे। जेको मां नाम जपींदो आहे, श्री कृष्ण भॻवान खां सुवाल पुछियो वियो, चई भई मुंहिंजी माया आहे न केरु बि पार करे न सघंदो। दैवी हेशा गुणमयी, मुंहिंजी माया कहिड़ी आहे? दैवी शक्ति आहे, ज़बरदस्त आहे। काई दुनिया जी भूत हुजनि, प्रेत हुजनि, राक्षस हुजनि, पशु हुजनि, पंछी हुजनि, देवता हुजनि, हिन माया खे पार न करे सघंदा। यक्ष हुजनि, केर बि हुजे, माया खां केरु पार थी न सघियो आहे। छो मुंहिंजी शक्ति आहे, ज़बरदस्त ताक़त आहे। दैवी हेशा गुणमयी, ॾाढी गुणनि वारी आहे। कंहिंखे कीअं न कीअं, कहिड़ी न कहिड़ी ॻाल्हि में प्रेम सां फासाईंदी, न त लोभ में फासाईंदी, लालच में फासाईंदी, मोह में फासाईंदी, क्रोध में फासाईंदी, काम में फासाईंदी, कीअं न कीअं माण्हू फासी पए। अॼु ताईं अहिड़ो कोई न आहे, ऐसा कोई न आहे भया जेको भई अहिड़ो केरु आहे जंहिंखे माया न नचायो हुजे। भले नारद ऋषि हुजे, भले विश्वामित्र महर्षि हुजे, भले शंकर भॻवान हुजे, दुनिया में केरु बि हुजे, हर हिकु फाथो आहे। हिन माया खां केरु बचियो न आहे। पर जेको नाम जपींदो आहे उनखे वरी माया कुझु बि न करे सघंदी आहे। कबीर साहिब चई माया काई ख़राब न है, कबीर माया बुरी नहीं, बुरा अभागा जीव, जिसकी है उसे सौंप दे, आन मिलावे पी। जंहिंजे आहे उनखे सौंप। परमात्मा मां आहे, पर भॻवान जी आहे, तुंहिंजी न आहे, उनजी आहे, उनखे ॾे, तोखे काई तकलीफ़ न थींदी। प्रेम सां चओ श्री राम। भोग रसन में मूर्ख फासी, की न ॾिसे घट घट जो वासी। ॿार मूं वटि घणा ईंदा आहिनि, सम्झ में ॻाल्हि मूंखे ॿारनि जी ॾाढी ईंदी आहे, ॿिए कंहिंजी अॼु ताईं सम्झ में आई बि न आहे। पोइ ॿारु अचे, उनखे चऊं भई बाबा वेठो आहे सतनाम साखी कर, साईं वेठो आहे सतनाम साखी कर, हिन ॾिया, पर उहो नियारींदो जिते बरनी पई आहे। दांब जी ॾिसजो, भले ॿारु अंदरि घड़ियो न आहे, बरनी नियारींदो, मूं ॾे नियारींदो ई कोन। त उहो ॿारु आहे, उहो त सम्झ वारो कोन्हे। असां ॾाढा सम्झ वारा आहियूं, भॻवान खे नियारींदा आहियूं, माया ॾे न नियारींदा आहियूं। शाबाश आहे, ॿार जेतिरी ॻाल्हि आहे की न। भई जेॾी महिल बि तव्हां अचो माया ॾेई ॾिसंदा आहियो की भॻवानु ॾे ॾिसंदा आहियो। उहो ॿारु त वीचारो सम्झ वारो कोन्हे, उनखे अकुलु कोन्हे, उहो गोली ॾिसंदो आहे, मूंखे न ॾिसंदो आहे। असां वरी भॻवान खे कोन ॾिसंदा आहियूं, माया खे ॾिसंदा आहियूं। गोली त वरी बि मिठी आहे, माया किथे मिठी आहे किथे खटी आहे। माया भले कंहिंखे डंग हयो बि हुजे, हीअ माया नांगणकारी अथई, ज़हरीली तोबहन ज़ारी अथई, जंहिं तुंहिंजी बि मत मारी अथई, हाणे ॾाइण वारो डंगुड़ी अदा। हिन माया खे असां सभु फाथल आहियूं। प्रेम सां चओ श्री राम। भोग रसन में मूर्ख फासी, की न ॾिसे घट घट जो वासी। घट घट जो वासी परमात्मा होॾे नियारींदो ई न आहे। ऐं विषय वतस मत खसे खसे, उनजी बुद्धि उन विषयनि पासीरी करे छॾी आहे। संतन संग में हर गुण गाए, हर जन हृदय राम रिझाए, मोह फास ना फसे फसे। उहो वरी मोह जी फास में न फसंदो आहे। पछाड़ियो सां ईअं लिखनि था, थो राम अंदर में वसे वसे, ओ राम अंदर में वसे वसे, कहे टेऊं जो पाण पछाणे, कहते हूँ जो पाण पछाणे, मौज अलस्ती सोई माणे, मौज अलस्ती सोई माणे, मौज अलस्ती सोई माणे, मौज अलस्ती सोई माणे, देश अगम सो रसे रसे, ओ देश देश अगम सो रसे रसे, राम
से